अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली, उनखां पोइ तकरार ऐं मोहब्बतनि जे मार्ग ते बि ॻाल्हि कंदासीं। पर अॼु जो मौज़ू जेको आहे ड्रामा सीरियल हवेली जेको राति हली चुको आहे। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली ते। हवेली ड्रामो ऑन ईयर थींदे ई एॾो मक़बूल वियो आहे जो उनजी व्यूअरशिप जेका आहे हिन वक़्तु ॿियनि ड्रामनि खां बि मथे बीठी आहे। माशाल्लाह तमामु बहितरीन ड्रामो, बेहतरीन कास्ट, बेहतरीन डायरेक्शन, बेहतरीन जेका एक्टिंग आहे उहा कई वई आहे। ऐं हिन ड्रामे जी जेका शुरूआत थिए थी भिटाई सरकार तां, हिकु तमामु बहितरीन तमामु ज़बरदस्त असद कुरैशी जेको पीर अमजद जे करैक्टर में अचे थो, उनजी जेका एंट्री आहे उहा भिटाई सरकार खां शुरू थिए थी। हू भिटाई सरकार ते अचे थो त दुआ घुरे थो ऐं भिटाई सरकार जी वाई ॿुधे थो। हिकु तमामु ज़बरदस्त भिट जे भिटाई ते हीअ जेका कहाणी आहे उनखे शूट कयो वियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको ड्रामो आहे हिन खे मुख़्तलिफ़ शहरनि में रिकॉर्ड कयो पियो वञे ऐं हिन में जेका लोकेशन आहे एॾी हाई लेवल जी लोकेशन आहे। हीअ ड्रामो पंहिंजे मट पाण आहे ऐं हुन ड्रामे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीर अमजद खां पीर सोहराब जेको आहे उहो पीर अमजद जी जेका पग आहे उहा पंहिंजे सिर ते ॾिसणु चाहे थो। जेका मुरीदी आहे हू पंहिंजे पोयां ॾिसणु चाहे थो। ऐं हिन में जेको पीर सोहराब जो करैक्टर करे रहियो आहे उहो आहे आज़म मेंगल। आज़म मेंगल जेको हे करैक्टर करे रहियो आहे हीउ विलन जो करैक्टर आहे। उनमें हू शराबी ऐं हुन खां पोइ शिकारी हूंदो आहे, बद ज़बान हूंदो आहे। उन जे करे जेको आहे हिन खे परते रखियो वियो आहे हिन पग खां। ऐं उनखां पोइ जेका हिन ड्रामे में तालीम जो शऊर ॾेखारियो वियो आहे हिकु तमामु बहितरीन। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको मॉडर्न दौर जी अकासी कई वई आहे, जिते पीर जेके आहिनि उन्हनि जूं न्याणियूं बि पढ़नि थियूं। उनखां पोइ जेके मङणहार आहिनि उन जूं न्याणियूं बि पढ़नि थियूं। अव्हांखे जेको हीर जो करैक्टर आहे, हीर ऐं साले जो करैक्टर हिकु तमामु ज़बरदस्त करैक्टर आहे। हीअ जेको करैक्टर आहे इहो तमामु हिकु बहितरीन लेवल ते वेंदो, छो त हिन जी शुरू में ईअं लॻे थो त हीअ हिक ॿिए सां मुहबत कनि था। हिन जी प्रेम कहाणी जेका आहे ॾिसूं था उहा किथे वञे थी। हीअ त असां जेसि ताईं ड्रामो हलंदो ऐं ॾिसंदासीं हिन कहाणी खे सम्झ में ईंदो वेंदो। पर शुरूआत में ईअं लॻे थो त हीर ऐं सालेह जी जेका मुहबत आहे उहो पाण में तमामु घणा वेझो आहिनि। चांहि पीअनि था, चांहि पीअंदे हू हिक ॿिए में खे मज़ाक कनि था त अव्हां मूंखे पैसा ॾियो। साले चवंदो आहे हीर खे त चांहि जा। हू हुनजे पर्स मां पैसा कढण जी कोशिशि कंदो आहे त एसि ताईं हीर जी माउ अची वञे थी, जेका हिन खे चए थी त हितां निकिरी वञ। साले खे चवंदी आहे त तूं हिन जे वेझो न ईंदो कर। ऐं हिते हीअ जेका मुहबत जो हिकु नओं मोड़ ईंदो। हुनखां पोइ मंज़ूर मुराद जो जेको करैक्टर आहे हू साले जो रिश्तो घुरे थो, पर हुन ते बि हू इनकार करे थी। ऐं हीर जो जेको पीउ आहे उहो हीर खे नंढे हूंदे छॾे वियो हो। इहा बि हिकु ॻुझी कहाणी आहे। हीअ अॻिते हली असांखे ख़बर पवंदी। ऐं उनखां पोइ ड्रामो सीरियल तकरार ऐं मोहब्बतनि जो मार्ग बि हली चुको आहे। दोस्तनि जा मैसेज अचनि पिया। कुझु दोस्त कल्ह मूंखां पुछण आया हिते त अबा हीअ ड्रामो राति हलंदो या न हलंदो। पर सभिनी दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त इहे ड्रामा बि हली चुका आहिनि ऐं इहे ड्रामा ॾिसी सघो था। पर हवेली ड्रामो हिन वक़्तु तमामु घणो मक़बूल बीठो आहे।
उन्हनि सां गॾु हिन ड्रामे खे ॾिसंदव। हिन जी कहाणी जेका आहे तमामु हिकु हाई लेवल जी कहाणी आहे ऐं हीउ ड्रामो ॿियनि ड्रामनि जा रिकॉर्ड टोड़ींदो। जो मां ख़ुदि आर्टिस्ट आहियां, मां डायरेक्शन बि ॾींदो आहियां, कुझु फिल्मनि जी डायरेक्शन ॾिनी आहे ऐं कहाणीकार बि आहियां। त मूंखे इहे जेको ड्रामो आहे उन मां इहो मालूम थिए थो त हीउ ड्रामो जेको आहे बाक़ाइदे हिकु ज़बरदस्त ड्रामो हूंदो ऐं तमामु घणो मक़बूल वेंदो। हिन ते पंहिंजे अली हसन चढ़ खे ॾींदा इजाज़त ऐं ईअं ई अव्हां जे लाइ वीडियो खणी ईंदुसि, अव्हां खे हवेली ऐं ॿियनि ड्रामनि जे बारे में ॿुधाईंदो रहंदुसि। अव्हां पंहिंजा कमेंट कंदव, मां उन ते जवाबु ॾींदुसि ऐं खोड़ दोस्तनि जा जेके कमेंट आयल आहिनि मां उन ते जवाबु ॾींदुसि। पर फ़िलहालु जल्दी में मूंखे हीअ वीडियो करणी हुई ऐं अव्हां ताईं पहुचाइणी हुई। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।